ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रेहड़की वेझो ॻोठ आयो रखण वटां नौजवान जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल पहुचायो। लाश जी सुञाणप रहीम यार ख़ान वासी मोहम्मद ताहिर वल्द मोहम्मद मुनीर तौर थी आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। रेहड़की वेझो ॻोठ आयो रखण वटां नौजवान जो गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल पहुचाए छॾियो आहे। लाश जी सुञाणप रहीम यार ख़ान वासी मोहम्मद ताहिर वल्द मोहम्मद मुनीर तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़फ़र समेजो खां। जी ज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। हाँ जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेहड़की वेझो ॻोठ आयो रखण मां लाश हथ ॻोठाणनि ॾिसंदे ई रेहड़की पुलिस खे इतला कयो। होॾां रेहड़की पुलिस ऐं डेहड़की पुलिस वाक़े वारा हंधि पहुची करे लाश जी जेको सुञाणप थी ताहिर वल्द मुनीर अहमद, जॾहिं त SHO डेहड़की जो चवणु हो त जेको आहे नौजवान जो लाश असीं तालका अस्पताल डेहड़की मुंतक़िल कयो। ठीकु आहे, वरी महिरबानी अव्हांजी ज़फ़र अपडेट करण लाइ।